सदर बिमगत आसिफ अली ज़रदारी नवाब शाह का रोड रस्ते मोरो पहुंची वियो आहे। सदर आसिफ अली ज़रदारी गाॾियुनि जे वॾे काफ़िले जी सूरत में लंजार हाउस पहुतो। सदर जी आमद ते मोरो शहर में सिक्योरिटी मुकम्मल तौर ते हाई अलर्ट आहे, जॾहिं त वॾे अघ में सियासी समाजी शख़्सियतूं पिणु पहुची वियूं आहिनि। सदर आसिफ अली ज़रदारी दरगाह आलिया हज़रत मस्त हाफ़िज़ अली मुराद ते हाज़िरी बि भरींदो। सदर आसिफ अली ज़रदारी नवाब शाह का रोड रस्ते मोरो पहुची वियो आहे। अहम ख़बर नाज़रीन नवाज़ सां शेयर कयूं पिया त सदर आसिफ अली ज़रदारी नवाब शाह का रोड रस्ते मोरो पहुची वियो आहे। सदर आसिफ अली ज़रदारी गाॾियुनि जे वॾे काफ़िले जी सूरत में लंजार हाउस पहुतो। वधीक अपडेट्स लाइ असां राब्तो कयो आहे सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर शोभान अबड़ो सां। जी शोभान। सदर पाकिस्तान आसिफ अली ज़रदारी नवाब शाह का बाईपास रस्ते से मोरो पहुची वियो आहे। सदर आसिफ अली ज़रदारी लंजार हाउस की आमद से दरगाह आलिया हज़रत मस्त हाफ़िज़ अली मुराद मस्जिद से हाज़िरी भरींदो। सदर पाकिस्तान आसिफ अली ज़रदारी मोरो की आमद से सिक्योरिटी जा इंतजाम पिणु सख़्त कया विया आहिनि। सदर आसिफ अली ज़रदारी काफ़िले जी गुज़रण जे सूरत में बहितर रोडनि ते वॾी पुलिस जेकी नफ़रीब मुक़रर कई वई आहे। आसिफ अली ज़रदारी की आमद ते सियासी समाजी शख़्सियत वॾे अंग में पिणु मौजूद आहिनि, जेकी आसिफ अली ज़रदारी जी अहमद मौक़े ते मोरे में पिणु सिक्योरिटीअ जा इंतज़ाम पिणु सख़्त कया विया आहिनि। जी ठीकु आहे शोभान, अपडेट करण लाइ वॾी महिरबानी।